अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। लाहौर में छोकिरीअ खे हिरासत करण वारे वाक़े जी स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम तश्कील। वज़ीर आला उस्मान बुज़दार चयो आहे त इंसाफ़ थींदो, पर इंसाफ़ थींदे नज़र बि ईंदो। राजा बिशारत चयो त मोटर में वाक़े वांगुरु हिन वाक़े जे ख़िलाफ़ बि तेज़ीअ सां क़ानूनी कार्रवाई थींदी। मीनार पाकिस्तान ते हवस जो निशानो बणजण वारी छोकिरीअ पाण पेश ईंदड़ वाक़ियो सभिनी जे साम्हूं रखे छॾियो। हुन चयो त हुजूम 2.5 कलाकनि ताईं हुनखे तशदुद जो निशानो बणाईंदो रहियो ऐं हिरासत कंदो रहियो। उन दौरान पुलिस खे बि 2 दफ़ा इतलाउ ॾिनो वियो, पर को बि जवाबु न मिलियो। उन जो वधीक चवणु हुयो त उनखे टॉर्चर कयो वियो। काबुल में तालिबान जे इक़्तिदार जी मुंतक़िलीअ जो अमल शुरू। तालिबान जे करज़ई ऐं अब्दुल्ला सां मुलाक़ात। तालिबान तर्जुमान जे मुताबिक़ मुलाक़ात में अफ़गान सेनेट जो साबिक़ चेयरमैन ऐं ॿिया बि मौजूदु हुया। सियासी क़यादत खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾिनी वई। भारती फोर्सेस श्रीनगर में मुहर्रम उल हराम जो जलसो रोके वरितो। अज़ादारनि ते तशदुद ऐं बैलेट गन सां फायरिंग, लाठी चार्ज, केतिराई ज़ख़्मी ऐं केतिराई गिरफ़्तार कया विया। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।